असांजे लाड़ सिंध जो हिकिड़े कामिल वली जी गुज़रियो आहे जंहिंजो नालो आहे हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैहि। अबा ॿुधो अथव हिकु आम आलिम न आहे, आम बुज़ुर्ग न आहे, हे वो मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैहि आहे जंहिंजे ज़माने में ठठे जे शहर में हिकिड़े वाणी नबी करीम जे शान में गुस्ताखी कई आहे। वाणी मुसलमानन के खबर पई ओए हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी जे दरबार में आया। अर्ज कन लगा क़िबला हिकिड़े वाणी नबी पाक जे शान में गुस्ताखी कया। अमा ॿुधायो उन वाणी जे लाइ छा हुकुम आहे। हजरत मखदूम साहब मोहम्मद हाशिम फरमायो अदा मुंहिंजी इहा फतवा आहे त मन सब नबियल फक़तुलूहु जेको अल्लाह जे नबी जे शान में गुस्ताखी करे वो केर भी हुजे उन जे सजा सिर्फ मौत आहे। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि फतवा लिखी ॾिनी त मन सब नबियन फक़तुल जेको अल्लाह जे नबी जी गुस्ताखी करे उन जी सजा मौत आहे। फतवा वठण वारन फतवा तो वरते पर जे वक्त में उन्हनि के फतवा मिले उन्हनि पढ़ण खां बाद पेरन हेठों ज़मीन निकिरी वई। चवण लगा यार असां समझो साईं वाणी जे मथां जुर्मानो रखंदा, साईं वाणी जे मथां ॾोह ॾंड रखंदा, साईं वाणी जे मथां का हल्के फुल्के सजा रखंदा। इहो त साईं क़त्ल जी फतवा जारी कई आहे। हाणे जे कॾहिं असां वाणी के क़त्ल था करायूं ठठे जे शहर में फसाद थे पवंदो, मुसलमानन ऐं हिंदुन जा झेड़ा थे पवंदा, वो शहर जो माहौल ख़राब थे पवंदो। पाण में सलाह करण लगा यार छा करण घुर्जे। चवण लगा अहिड़ो मौलवी तलाश करियो जेको मौलवी हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी जे फतवा जो रद लिखे। हाणे अहिड़ो को मौलवी ॻोल्हियो जेको हज़रत साईं मोहम्मद हाशिम ठठवी जी फतवा के ग़लत साबित ऐं पोइ उन जे आधार ते पां बची वेंदा। फतवा हुननि कया, हर मदरसे में वया, हर मौलवी वटि वया, हज़रत मखदूम साहब मोहम्मद हाशिम जे फतवा ॾेखारिल। मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो पंहिंजा त पंहिंजा पर मुखालिफ़ बि चवण लॻा यार मोहम्मद हाशिम जेको चयो आहे उहो सच चयो आहे, उहो हक़ चयो आहे। असांजो बि इहो ई मौक़िफ़ आहे। उहे फतवा वठण वारा हलंदा रहिया उलमा सां मुलाक़ातों कंदा रहिया। हलंदे हज़रत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी वटि आया जेको हज़रत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी मुंहिंजे कामिल मुर्शिद हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी जो उस्ताद मोहतरम आहे। साईं वटि आया फतवा ॾेखारियो सी मोहम्मद हाशिम जी क़िबला ये तवां जे शागिर्द बरखोरदार फतवा ॾिनी आहे। हाणे तवां हीअ फतवा पढ़ो, अगर दुरुस्त आहे त तवां हिन जी ताईद कयो, अगर हीअ फतवा ग़लत आहे त तवां हिन जी तरदीद कयो। हज़रत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी रहमतुल्लाह अलैहि जे वक्त में हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी जे फतवा पढ़िया पान फरमा लगा बाबा हीअ फतवा ग़लत आहे। मां हिन जे ताइद नथो कयां, मां हिन जी हिमायत नथो करे सघां। अचण वारनि चयो वाह साईं वाह तो जहिड़ा आलिम अञा बि मौजूद आहिनि। क़िबला पोइ अगर फतवा ग़लत आहे त पोइ हिन कागज़ जे ॿी साइड ते अवां ग़लतीअ जो नोट लॻाए अवां पंहिंजी फतवा असांखे लिखे ॾियो। हज़रत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी फरमायो पुट मां
लिखी नथो ॾेई सघां अमा अॼु रात हिया फतवा मूं वटि छॾे वञो मां पंहिंजा किताब पढ़ा मुताले कयां पोइ सुभाणे अमा खे अमा जे फतवा जो जवाब ॾींदुसि जॾहिं रात जो टाइम थियो आहे हज़रत मखदूम ज़ियाउद्दीन ठठवे रहमतुल्लाह अलैह जो सुतो त ख्वाब में साईं के मुझे मदीने वारे मीर पंहिंजो दीदार करायो आहे मखदूम ज़ियाउद्दीन के मुझे हबीब करीम दीदार सुभान अल्लाह महबूब अल करीम फरमायो मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी जेका हजरत मोहम्मद हाशिम फतवा दिनिया अवा इन फतवा जी मुखालफत न कयो अवा इन फतवा जी तरदीद न कयो अवा इन फतवा जी ताईद कयो जो अज मां मदीने जो मीर तोखे बुधाण आयो आया ए मखदूम ज़ियाउद्दीन ठठवी हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमत जे वक्त में फतवा लिखंदो आहे उन वक्त में कलम मोहम्मद हाशिम जो हूंदो पर हथ मां मोहम्मद करीम जो हूंदो आहे मखदूम ज़ियाउद्दीन मोहम्मद हाशिम भली तुंहिंजो शागिर्द पर जॾहिं फतवा लिखंदो आहे उन जो सिर्फ़ कलम हूंदो आहे लिखण वारो मां मोहम्मद करीम पाण हूंदो अगे गुस्ताखियूं मुल्ला पंहिंजो वाणिया कंदा हा गैर मुस्लिम कंदा हा हाणे उहे गुस्ताखियूं असां मुल्ला था अल्लाह पाक हिदायत नसीब फरमाए रब करीम तोखे मुखे रसूल पाक जो अदब नसीब फरमाए आशिक फरमाइंदो वा त पाण जड़ो तू उन के चमी पियो नूर करे तू कोल मनी पियो पाण जड़ो तू उन के चमी पियो नूर करे तू कोल मनी पियो जंजा ठुकर रखाए जग सारो वल्लैल जे जुल्फन वारो जंजा ठुक रखाए जग सारो वतुहा जे चेहरे वारो मुझो प्रिया के दो प्यारो वल्लैल जे जुल्फन वारो सारा केर करे सघंदो तूने जग सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जे जुल्फन वारो उन हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी जे आदत मुबारका होंदे हुए पोचदे मुझे महबूब पाक जे जिक्र जी महफिल रखंदा हा त मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो बाकायदा ही बिस्तरो लगाए चादर विछाए पो साईं इंतजार कंदा हा मानो पुछंदा हा क़िबला ये चादर के जेला अमा विछाया यो बिस्तर अमा के जेला लगायो आए पान ये फरमाइंदा अज रात हिल अंगण ते मुहिंजो हुजूर ईंदो मेहमान थी मुहम्मद ईंदो ज़रूर ईंदो अज रात हिल अंगण ते अदा मुहिंजो हुजूर ईंदो मेहमान थी मुहम्मद ईंदो ज़रूर ईंदो अज रात हिल अंगण ते असांजे बुजुर्गनि जो अक़ीदो इहो आहे त जिते हुजूर जे जिक्र जे महफिल थींदी आहे मुंहिंजो महबूब उते ईंदो आहे न ॿुधो अते हज़रत फ़ख्र सादात सैयद महर अली शाह गोलड़वी
गोला शरीफ जो कामिल पंजे वक्त जो कुतबा पंजे वक्त जो कामिल वलिया मुझे महबूब जे जिक्र जी महफिल सजाए त मानू स्टेज ते वेंदा हा हजरत मेहर अली शाह मेन गेट ते बैठा होंदा हा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो स्टेज ते कान वेंदा हा मानू चवंदा हा सोना अचो विहो अवां के मशाइखन जो इंतजार अवां जो उलमा के इंतजार आए पान फरमाइंदा हा मुझो मेहमान अचणो आहे फकीर चवंदा कबिला जेके अचणा हासे त अची वया अञा केर रहियला पो पान इशारे जे तौर पर मुरीदन के समझाइंदा छा चवंदा फरमाइंदा ये महबूब दा मेला ये महबूब दा मेला महफिल नो सजाई रखना ओदे आवण दा वेला ओदे आवण दा वेला कोई मिसल न मेरे जानी दे कोई मिसल न मेरे ढोलन दे और चुप कर मेरे अली